दोस्तों अज असां पंहिंजे लेक्चर में सुनंदासीं सम ऐं एनी जे यूज़ खे सम ऐं एनी जे यूज़ ॾिसो असांजे लेक्चर्स जी जो ही टियों सिलसिलो आहे। पहिरें लेक्चर में असां तव्हांखे जेको आहे सो एंट्री टेस्ट जी तयारी कीअं कजे, एंट्री टेस्ट छा आहे, स्क्रीनिंग टेस्ट जी तयारी कीअं कजे, ऐं ॿिए पंहिंजे जेको आहे लेक्चर में असां तव्हांखे प्रिसी राइटिंग जा उसूल सम्झाया। अॼु असां तव्हांखे सम्झण जी कोशिशि कंदासीं सम ऐं एनी जा यूज़ेस। एडजेक्टिव में ही तव्हांखे मिलंदा। एडजेक्टिव हाई स्कूल इंग्लिश ग्रामर में तव्हां ॾिसो, प्रैक्टिकल इंग्लिश ग्रामर में, प्रैक्टिकल यूजेज में, मर्फी जी जेका सीरीज़ आहे, इंटरमीडिएट इंग्लिश ग्रामर, एसेंशियल इंग्लिश ग्रामर, ऑक्सफोर्ड प्रैक्टिस ग्रामर जेको जॉन एस्फोर्ड जो लिखियलु आहे, अहिड़ा खोड़ सारा लॉन्ग इंग्लिश ग्रामर, ठीकु आहे, ऐं कॉन्टेम्पररी इंग्लिश ग्रामर, खोड़ सारा जेके किताब आहिनि उन्हनि में समय इन खे पढ़ंदो, इंक्लूडिंग डिक्शनरी समेत। अच्छा, एडजेक्टिव में तव्हांखे कहिड़ी शयूं मिलंदियूं तव्हांखे ख़बर आहे। एडजेक्टिव जेको आहे, एडजेक्टिव क्वालिफाइज, एडजेक्टिव एज समथिंग टू द मीनिंग ऑफ नाउन और प्रोनाउन। एडजेक्टिव वो लफ़्ज़ आहे जेको इसम दिमाग़ में इज़ाफ़ो करे या तव्हां सभिनी खे ख़बर आहे। हुनमें तव्हांखे एडजेक्टिव जे टॉपिक में एडजेक्टिव जा काइंड्स उन्हनि खे तव्हांखे सम्झणो पवंदो, जीअं एडजेक्टिव ऑफ क्वालिटी आहे, एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी आहे, एडजेक्टिव ऑफ नंबर आहे, डेमोन्स्ट्रेटिव एडजेक्टिव, इंटरोगेटिव एडजेक्टिव, इंटरोगेटिव एडजेक्टिव, पॉजिटिव एडजेक्टिव, एम्फसाइजिंग एडजेक्टिव। हाणे इहे जिते काइंड्स कंप्लीट न आहे स्कूल इंग्लिश ग्रामर में, उन्हनि तव्हांखे हिकिड़ी एक्सरसाइज मिलंदी ऐं असांखे इहो चयो थो वञे त तव्हां ॿुधायो जुमला मिलियल आहिनि जिन में कहिड़ो लफ़्ज़ जेको एडजेक्टिव हुनजो काइंड कहिड़ो आहे। हुन खां पोइ कंपेरिजन में तव्हांखे छा मिलंदो। कंपेरिजन में जॾहिं पाण ॻाल्हि कंदो त डिग्रीज़ जो आइडिया असांजे माइंड में ईंदो। पॉजिटिव कंपेरेटिव ऐं सुपरलेटिव, पॉजिटिव कंपेरेटिव ऐं सुपरलेटिव जी ॻाल्हि थींदी आहे, हुनजी डिटेल तव्हांखे मिली वेंदी। अच्छा, हुन खां पोइ करेक्ट यूज़ ऑफ सम एडजेक्टिव ऐं सीक्वेंस वरी हिक खां वधीक हिकिड़े जुमिले में एडजेक्टिव हुजनि त हुनजी तरतीब छा हुजणु घुरिजे। जीअं ऑक्सफोर्ड प्रैक्टिस ग्रामर जॉन एस्फोर्ड में सॼो यूनिट ॾिनल आहे। या इनफॉर्म वारा एडजेक्टिव ईडी, जीअं एंडिंग वारा एडजेक्टिव हूंदा इनफॉर्म खां टेंस ठहण जे लाइ इस्तेमालु कंदो ईडी, वरी सेकंड थर्ड फॉर्म जे लाइ रेगुलर वर्ब। पर खोड़ सारा अहिड़ा लफ़्ज़ जेके इंग फॉर्म ऐं ईडी ते जेको आहे सो एंड कनि उहे बि एडजेक्टिव हूंदा। इहो बि सॼो ऑक्सफोर्ड प्रैक्टिस ग्रामर में यूनिट मिलियो त तव्हां हुनखे पढ़ी सघंदा। करेक्ट यूज़ ऑफ सम एडजेक्टिव्स में तव्हांखे छा मिलंदो, ईच एवरी, हुनजो फ़र्क़ु, ईच किथे इस्तेमालु कजे, एवरी किथे इस्तेमालु कजे, लिटिल आहे लिटिल, द लिटिल। ॿिए कंहिं लेक्चर में तव्हांखे लिटिल आहे लिटिल, फ्यू अ फ्यू द फ्यू जेको आहे हुनजो जेको फ़र्क़ु आहे उहो सम्झण जी कोशिशि कंदासीं। अॼु पाण खे सम्झणो आहे सम ऐं एनी खे। सम खां we use sum, पाण सम इस्तेमालु कंदा आहियूं प्लूरल काउंट नाउन्स। हीअ सो न्यूट्रल आहे। सम जेको आहे न्यूट्रल आहे, उहो ॿिन्ही क़िस्मनि जे इसमनि सां गॾु इस्तेमालु कंदो अथव, काउंट नाउन सां बि ऐं नॉन काउंट नाउन सां बि, ॻणे सघण वारे इसमनि सां बि ऐं न ॻणे सघण वारे इसमनि, ॿिन्ही क़िस्मनि जे इसमनि सां गॾु इस्तेमालु थींदो आहे सम। ठीकु, त हीअ न्यूट्रल आहे। पर उहो जेको सिर्फ़ु नॉन काउंट नाउन सां खोड़ सारा अहिड़ा जेके नॉन काउंट नाउन सां इस्तेमालु आहिनि, जीअं मच आहे, लिटिल आहे, मच ऐं लिटिल नॉन काउंट नाउन सां इस्तेमालु आहे, मेनी ऐं फ्यू काउंट नाउन सां इस्तेमालु आहे। पर हीअ न्यूट्रल आहे। न्यूट्रल हुनखे चवंदा जेको ॿिन्ही क़िस्मनि जे इसमनि सां गॾु इस्तेमालु थिए। सम विद प्लूरल काउंट नाउन्स ऐं नॉन काउंट नाउन, ॻणे सघण वारे इसम ऐं न ॻणे सघण वारे इसम ॿिन्ही सां इस्तेमालु कंदो आहे। वेर सर्टेन क्वांटिटी आर नंबर इज रिक्वायर्ड, जॾहिं कुझु ख़ासि मिक़दार या तादाद जी ज़रूरत हुजे, ख़ासि मिक़दार या तादाद जी ज़रूरत हुजे। जीअं सो प्लीज़ give me some water, please give me some water, some fruit, some vegetables। तव्हांखे सम्झण लाइ हिकिड़े में लिखियल मूंखे कुझु पाणी जी ज़रूरत आहे, मां चवां प्लीज़ गिव मी सम वाटर। फ्रूट जी ज़रूरत आहे, प्लीज़ गिव मी सम फ्रूट। भाॼियुनि जी ज़रूरत आहे, छा प्लीज़ गिव मी सम वेजिटेबल्स, प्लीज़ गिव मी सम मिल्क। ठीकु आहे, आई वॉन्ट सम वाटर। सिर्फ़ु मूं हिकिड़े पर्सन जी जेका आहे उहा ज़रूरत आहे। पर यादि रखिजो हमी सम जे इंडेफिनिट आर्टिकल ऐं डेफिनिट आर्टिकल जेको आहे न हुनजो जेतिरो, जीअं आई एन खे इंडेफिनिट आर्टिकल चवंदो आहे, खे डेफिनिट आर्टिकल चवंदो, जेतिरो हिनजो यूज़ आहे मां ओतिरो हिनजो नॉन यूज़ आहे। साॻी तरीक़े सां सिमिलरली ऐं शुमार कया वेंदा आहिनि डिटर्मिनर्स में। डिटर्मिनर्स में शुमार कया वेंदा आहिनि। हीअ जेको सम आहे उहो इन जनरल सेंस में इस्तेमालु न थींदो। जनरल सेंस में तव्हां इस्तेमालु इहो ई वाटर फ्रूट वेजिटेबल्स जेकॾहिं जनरल सेंस में इस्तेमालु थिया सम रखंदो त ग़लति थींदो, उते हुनजो नॉन यूज़ आहे। मिसाल पाण जेकॾहिं चवंदो आहे फ्रूट खाइण में सुठो हूंदो आहे, फ्रूट इज़ वेरी गुड टू ईट, फ्रूट खाइण में सुठो हूंदो आहे। हिते तव्हां हिन जा सम नथा रखी सघो। इन करे जेकॾहिं सम चवंदो कुझु फ्रूट खाइण में सुठो हूंदो आहे, पोइ हुनजो तर्जुमो त माना कुझु सुठो हूंदो आहे, कुझु ख़राबु हूंदो आहे। केला सुठा हूंदा आहिनि त नारेल ख़राबु हूंदियूं आहिनि, त इहो ग़लति, ईअं चवणु ग़लति आहे। ऑल ओवर द वर्ल्ड, सॼी दुनिया में माण्हू फ्रूट खे लाइक कंदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां भाॼियुनि खे बि लाइक कंदा आहिनि। वेजिटेबल्स आर गुड फॉर
हेल्प भाॼियूं सिहत जे लाइ सुठियूं हूंदियूं आहिनि। हाणे जेकॾहिं असां सम वेजिटेबल्स आर गुड फॉर हेल्थ चवंदासीं पोइ माना पटाटा जेके आहिनि उहे सुठा हूंदा आहिनि, तूरी वारी जेके ख़राबु हूंदियूं आहिनि। तंहिंजे करे सॼी दुनिया में तव्हां ॾिसो माण्हू वेजिटेबल्स खे लाइक कंदा अथव। जनरल सेंस में इस्तेमालु नथा करे सघो, पर्टिकुलर सेंस में उनखे इस्तेमालु करे सघो था। हाणे इहो बि पंहिंजे हिसाब सां हिकिड़ो यूज़ हो, इहो बि पंहिंजे हाणे इम्प्लाइज दैट निशान मीन्स इंट्रोडक्शन ऑफ न्यू पॉइंट हिकिड़ो इहो यूज़ थियो। ॿियो तव्हां ॾिसो त वी यूज़ सम खे छा में इस्तेमालु कंदा आहियूं? इन अफर्मेटिव सेंटेंस, इन एन अफर्मेटिव सेंटेंस बयानी जुमले में वी यूज़ सम इन एन अफर्मेटिव सेंटेंस। बयानी जुमले में असीं सम खे इस्तेमालु कंदा आहियूं। जीअं ॾिसो हीअ मिसाल आहे, फरहान gave me some books। फरहान मूंखे कुझु किताब ॾिना। बयानी जुमलो पास्ट सिंपल में। ॿियो यूज़ सम जो, we use some in offers and requests। छा में इस्तेमालु कंदा आहियूं उनखे असीं? ऑफर ऐं रिक्वेस्ट में इस्तेमालु कंदा आहियूं। खाइण पीअण जी जॾहिं असीं कंहिंखे ऑफर कंदासीं उनमें सम इस्तेमालु कजो, एनी करे में इस्तेमालु न कजो। जीअं would you like some टी चांहि पींदव? हाणे छा आहे? दिस इज ऑफर। पाण कंहिंखे चांहि पीअण छा पिया कयूं? ऑफर पिया कयूं त चांहि पींदव। would you like some tea? would you like some coffee? would you like some biscuits? could you please lend me some money? छा तव्हां महिरबानी करे मूंखे कुझु पैसा ॾेई सघो था? प्लीज़ यूज़ थियल त छा आहे? प्लीज़ यूज़ थियल त अहिड़ो केस का टे यूज़िस जेके आहिनि उहे सम्झा तव्हांजे साम्हूं अचिया। ठीकु, हिकु त जॾहिं कुझु ख़ासि मिक़दार या तादाद जी ज़रूरत हुजे बयानी जुमले में, ऑफर ऐं रिक्वेस्ट में। नाउ एनी, हाणे एनी उनजा जेके यूज़िस आहिनि एनी जा, नंबर 1 इन negative and interrogative sentence। negative and interrogative sentences नाकारी सवाल जुमले एक्सरसाइज तव्हां मुख़्तलिफ़ गिरवर जे बुक्स में ईअं ई मिलियल हूंदियूं। बयानी जुमलों में सभु मिलियल हूंदी। असांखे चवंदा आहिनि कि नाकारी सवाल में चेंज कयो। पोइ हुनजी मेन शइ जी आहे त असीं जॾहिं हुनखे नाकारी सवाल में चेंज कंदा आहियूं सम खे एनी में करणो पवंदो। हीउ ॾिसो जेको जुमलो आहे हीउ पास्ट सिंपल टेंस जो जुमलो। फरहान gave me some books। फरहान मूंखे कुझु किताब ॾिना। ऐं पास्ट सिंपल जेको आहे, डिड इज द ओनली हेल्पिंग वर्ब व्हिच इज यूज्ड विद ऑल द सब्जेक्ट्स। डिड जेको आहे उनजो हिकिड़ो ई हेल्पिंग वर्ब आहे, सभिनी सब्जेक्ट्स सां इस्तेमालु न। आफ्टर डिड एंड डिड नॉट में कुझु आहे वर्ड हैपेंस, सेकंड फॉर्म इज चेंज इनटू बेस्ट फॉर्म। सेकंड फॉर्म जेका असांखे की वरी फर्स्ट फॉर्म में चेंज करणो पवंदो, न त वरी मेरी ग़लती हूंदी। फरहान gave me some books। नेगेटिव कींदो, फरहान did not give me any books। फरहान did not give me any books। ऐं सवाल कींदो did फरहान give me any books। did फरहान। सेकंड यूज हिकिड़े सम्झो भला। फर्स्ट यूज नाकारी सवाल जुमले में सेकंड आफ्टर इफ इन अफर्मेटिव सेंटेंस। सवाल इहो आहे, पाण इन शइ खे सम्झण जी कोशिशि पिया कयूं वेयर टू यूज़ एनी खे किथे इस्तेमालु कजे। ठीकु सही, नाकारी जुमले सवाल जुमले में एनी खे इस्तेमालु करिणो आहे। इफ़ खां बाद में, इफ़ खां भली बयानी जुमलो छो न हुजे, इफ़ खां बाद में असांखे एनी जेका आहे उहा इस्तेमालु करणी पवंदी। इनखे चवंदा क्लॉज ऑफ कंडीशन एंड क्लॉज ऑफ डाउट। इफ यू नीड एनी मनी आई विल हेल्प यू। जेकॾहिं तव्हांखे पैसे जी ज़रूरत पवंदी त मां तव्हांजी मदद कंदुसि। ॾिसो इफ खां बाद में इफ जी कॉम्बिनेशन में छा आहे? एनी आहे। थर्ड आफ्टर hardly, scarcely and barely,
hardly, scarcely and barely come. any कदम सम इस्तेमाल न करियो। अच्छा ॿी ॻाल्हि आहे त सम जैसे जेको अकेलो सम उनखां अलावा हिकिड़े ॿिए लफ़्ज़ सां गॾु इस्तेमाल बि थींदो आहे, पोइ हिकिड़ो नओं लफ़्ज़ ठहंदो आहे। जीअं समन वन सां गॾु ईंदासीं समन, बॉडी सां गॾु ईंदासीं समबॉडी, थिंग्स सां समथिंग, वेयर सां समवेयर। हाणे अहिड़ी तरीक़े सां वरी जेको एनी आहे, एनी जेको सम जी जाइ ते जो एनी अचे थो त हुननि जी जाइ ते वरी एनी वारा एक्सप्रेशन कहिड़े तरीक़े सां, मिसाल के लिए समन हूंदो सवाल न कर में उन जाते एनीवन somebody हूंदो उन जाते anybody somewhere हूंदो उन जाते anywhere something हूंदो उन जाते anything इस्तेमाल दे दो। how is scarcely bare जे जो प्रैक्टिकल यूजेज में बाय माइकल सवान उनमें एक कंप्लीट लिस्ट ॾिनो अथऊं छा जी नॉन अफर्मेटिव नॉन असर्टिव वर्ड्स ॾिनल आहे। माना खोड़ सारा अहिड़ा लफ़्ज़ आहिनि, खोड़ सारा अहिड़ा लफ़्ज़ आहिनि, यादि रखी छॾिजो जंहिं जुमिले में उहे मौजूदु हूंदा उनमें तव्हां नॉट नथा रखी सघो। जे फ्यूचर जुमिले में नॉट नथा रखी सघो, लिटिल हुजे नॉट नथा रखी सघो, सेल्डम हुजे नॉट नथा रखी सघो, खोड़ सारा अहिड़ा आहिनि। तो उन्हनि मां ही जेके हाल स्केसली बेयरली जेके आहिनि उहे बि नॉन अफर्मेटिव नॉन असर्टिव वर्ड्स में अथव। यादि रखी छॾिजो जंहिं जुमिले में ही मौजूदु हुजनि उनमें कॾहिं बि नॉट न रखिजो, नॉट न रखिजो। इन्हनि खां पोइ कॾहिं सम इस्तेमालु न, इन्हनि खां पोइ हमेशह एनी इस्तेमालु न। आई हैव hardly any money, I have hardly any money means I have not much money, मोट पैसा ना है, लेकिन तो hardly को सम रखो गलत थी ना। I after without and refuse, without and refuse come, without and refuse come पोवे इंग्लिश में ये इस्तेमाल करेंगे। I could do it, I could do it without any help, बिना के मदद में उनके करे सीरियस तरह से without में पान any इस्तेमाल किया सी। He refused to eat anything, उन कुछ भी खाने का इनकार करे छड़ियो। Number 5 in a positive sentence, in a positive sentence in which there is a sense of it doesn't matter which वो बयानी जुमलो जब में केड़ो मफ़हूम हुजे इट डजंट मैटर व्हिच त इन है तो बयानी जुमले में समय इस्तेमाल ने हाणे इन सो एडवांस लेवल ते पाण में समझे प्रैक्टिकल इंग्लिश ग्रामर एजे थॉमसन एवी मॉडर्न 4th एडिशन जेका है तावन में ॾिसंदा उन जो काफ़ी जेके एक्सरसाइज आहिनि उहे लिविंग इंग्लिश स्ट्रक्चर में कुछ एक्सरसाइज मथा लिखियल हूंदो एलिमेंट्री, कुछ मथा लिखियल हूंदो इंटरमीडिएट, कुछ मथा छा लिखियल हूंदो एडवांस लेवल। पाण एलिमेंट्री काढी उन जी एडवांस लेवल जेका आहे उनखे हिते सम्झोसीं। 5 नंबर ये यूज़ आहे एनी जो भली वो जो बयानी जुमलो जब इट डजंट मैटर व्हिच जो मफ़हूम है उनमें एनी इस्तेमाल थी है के केड़े तरीके से। मिसाल कोई बिजी पर्सन कोई मसरूफ़ जो शख्स है के नहीं वो फारिग हुए पे के दोस्त के अज मां फारिग आया तू मुझसे कें भी वक्त मिली सघंदो या तू मुझसे कुछ भी वक्त मिली सघंदो, तू मुझसे कें भी वक्त मिली सघंदो। इन सेंस में जो एनी है विद सिंगुलर नाउन सां इस्तेमाल है, सिंगुलर नाउन सां इस्तेमाल है। You can meet me any time you like. You can meet me any time you like. मुझे कल दोस्त के किताबन की ज़रूरत है, वो मुझे किताब करे तब मुझे किताब खपन मान ले जाए किताब प्या दे तो को भी इन्हनि में किताब खरीद सघंदो या कुछ भी किताब खरीद सघंदो, को भी किताब खरीद सघंदो। Take any book you like, take any book you like। दोस्तों ये हुआ यूजेस सम एनी जा अज लेक्चर में असां इनके तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कई हुई दोस्त ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाए छॾियां त हीउ जेको सिलसिलो असां शुरू कयो आहे उन्हनि गरीब ख़ासि तौर ते उन्हनि गरीब शागिर्दनि जे लाइ जेके अफोर्ड नथा करे सघनि, जेके मुख़्तलिफ़ सेंटर्स ते नथा पढ़ी सघनि या जेके असांखां घणो परे आहिनि, असांखां घणो परे आहिनि, त उन्हनि ताईं असां इहो कोशिशि कई आहे त इहे मुख़्तलिफ़ जेके लेक्चर्स जेको आहे सो कुझु आम पॉइंट्स जा ग्रामेटिकल पॉइंट्स आहिनि कंपोज़िशन सां जिन तालुकात उन्हनि ते उहे असां पहुचाईंदा रहूं। आई होप उमेदु कंदा तव्हांखे अॼु जो लेक्चर जेको आहे उहो सम्झ में आयो हूंदो ऐं पसंदि बि आयो हूंदो। समय इन जा कंप्लीट यूज़ेस जेके आहिनि उहे असां हिन में
जेको सम्झण जी कोशिशि कई त पाण उस्ताद बुखारी जे हिन शेर सां अॼु जे हिन लेक्चर जो इख़्तिताम कंदासीं। उस्ताद बुखारी ॾिसो, जॾहिं उस्ताद बुखारी हो उम्मीद हौसलो नौजवाननि खे उम्मीद ॾियनि था, हौसलो ॾियनि था, ऐं उहे रस्ता जेके आहिनि उहे घस जेके आहिनि उहे बि ॾिसनि था। उस्ताद बुखारी चवंदा जॾहिं इंसान काश हुजां तूं राण जेका पे, काश हुजां तूं राण जेका पे, ऐं पाण हुजूं हा जे अचण जेका पे, ए चंद कचहरियूं की कजन हा तो थे, ऐं शेर पढ़ूं हा की पढ़ण जेका पे। थैंक यू वेरी मच।